हिक हमरा के सजाए मौत लगण वारी हुई। वक्त जे बादशाह उन हमरा के चयो, तुंहिंजी जान बख्शी वेंदी तूं मुंहिंजे सवाल जो जवाब सही ॾींदे। वक्त जे बादशाह सवाल चयो, हिक औरत छा चाहे थी? न हमरा चयो, मूंखे थोरी मोहलत ॾियो, मां जांच पड़ताल करे ॿुधायां थो। बादशाह हिन हमरा के मोहलत ॾेई छॾी। हीअ हमरा ॾाढो दरबदर थियो, घणनि माण्हुनि सां मिलियो, पर हिन के सवाल जो जवाब न मिलियो। आख़िरी में हिकु माण्हू चयो त साम्हूं हिकु वॾो ॿेलो आहे, हिन ॿेले में हिकु ॾाण रहंदी आहे, उहो तुंहिंजे सवाल जो जवाब सही ॾींदी। हीअ हमरा ॾाण वटि वियो ऐं ॾाण खे बादशाह जो सुवाल ॿुधाई। ॾाण चयो, मां हिकु शर्त ते तुंहिंजे सवाल जो जवाब ॾींदुसि, जॾहिं तूं मूंसां शादी कंदे त पोइ तुंहिंजे सवाल जो जवाब ॾींदुसि। न हमरा थोरो सोचियो, हिन सवाल जो जवाब ख़बर न पई त बादशाह जे हथनि खां कोन बचंदुसि। सोचण खां पोइ ॾाण सां शादी लाइ राज़ी थी वियो। ॾाण सां शादी थियण खां पोइ ॾाण चयो, तूं मुंहिंजी शर्त मञी वरिती त मूं फ़ैसिलो कयो आहे त तोखे ख़ुशि करण लाइ 12 कलाकनि ताईं ॾाण ऐं 12 कलाक हूर परी जे रूप में तोसां गॾु रहंदुसि। हाणे तूं ॿुधाए त मां ॾींहं जो ॾाण रहां या राति जो? हाणे हिन हमरा सोचियो, ॾींहं जो ॾाण रहंदी त ॾींहुं कोन गुज़रंदो, जे राति जो ॾाण थींदी त सॼी राति डप में गुज़रंदी। आख़िरकार हिन हमरा चयो, जेकॾहिं तुंहिंजी दिलि चवे ॾाण थी या हूर परी थी वञ। हिन हमरा जी ॻाल्हि ॿुधी ॾाण ॾाढी ख़ुशि थी वई ऐं ॾाण चयो, तो मूंखे मुंहिंजी मर्ज़ीअ जी इजाज़त ॾिनी आहे। ॾाण चयो, हाणे मां हमेशह जे लाइ हूर परी थी रहंदुसि। पोइ ॾाण चयो, वक्त जे बादशाह वटि वञ, हिन जी सवाल जो जवाब ही आहे। औरत खे पंहिंजी मर्ज़ी करण ॾिजई त हू हूर परी थी वेंदी, ऐं औरत जी मर्ज़ी न हलंदी त हू ॾाण थी वेंदी। पंहिंजी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो कयो त तव्हां ज़िंदगी खे कीअं गुज़ारणी आहे। तव्हांखे ज़िंदगी हूर परी सां गुज़ारणी आहे या ॾाण सां? फ़ैसिलो तव्हांजे हथ में आहे।